ताबेदारी रसूल जी कदी ये करे जी सहाबा करे देखा ये ताबेदारी कबीर जी सहाबा करे देखारी जुमे जो दिया मस्जिद नबी में रसूल वाइज को करे रश थी होया मस्जिद दरवाजे ते मानू बिठाइन अल्लाह के रसूल फरमायो ए जगह बिठान वही रहो। हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास 10 साल जो नंढड़ो छोकरो है बाजार में पे मटे बिन पैरन जो टाइम जुमे नमाज जो काड़ो तख्तल वारी रेती जबल उते वही रहे उते काड़े में वही रहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज पढ़ी निकता ते ॾिसंदे ही नंढड़ो छोकरो काढ़े में गरम रेती ते बैठो आ पुल पे ॾे बाबा तू इते बैठो ही सही तव्हां जो आवाज करन ते आयो तो वही रहो बाबा मु तोखे कोन चयो जेके मस्जिद जे गेट ते बिठावा उन्हनि के चयो तो वही रहो किसी तव्हां कंहिंखे बि चयो आ उम्मती या मु कलमो पढ़ियो मुझे कन ते रसूल जो आवाज आयो वही रहो वही रहो ये मंजबो रसूल जो हुकुम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हाजी सगर आ गया ॾिठो तन साईं जन जो मिंबर मुसल्लो ऐं साईं जन जो हुजरो केतिरो पंदा केतिरी वेची आ साईं जन उथिया आहिनि मुसल्ले ता वञनि पिया ईशा नमाज खां पोइ पंहिंजे हवेली ॾांहुं पंहिंजे घर ॾांहुं वञनि पिया हाणे हिकिड़ो सहाबी आहे जेको रसूल सां गॾु अचे पियो ही जॾहिं रसूल जे घर जो दर आयो न तॾहिं 500 करोड़ फरमायो न साहिब के बीह रहो मतलब छा आऊं हाणे अंदर घर में तो वञा तो ने हेॾा अचण जी ज़रूरत कोन्हे बीह रहो तो साहिब बीह रहियो रसूल वञी आराम कयो आदि थी उथिया ताजद पढ़ो सुबुह थी बिलाल अज़ान ॾिनी रसूल उथियो फजर नमाज़ ला जे ॿाहिर निकिरे साहिब बीठो बाबा केर किसी फलाणो छो बोठो सी तवा रात ईशा नमाज का पान गद पे आया थी तो ता चयो बीरो अल्लाहु अकबर रातों को बिठो किसी जी प्यारे वे आयो थी यको बिठो या पेशाब ते कोन वियो या मता रसूल निकरे ए रसूल जो कम हो जे आऊं गैर हाजिर हो जा तो हारी थी कोन या रसूल अल्लाह रातों को बिठल या फजर थी रही कोन सुतो रसूल कयो बीरो तो बीरो ये रसूल का ये हुकुम मंजबो रसूल जो कम करियो पर रसूल जी ताबेदारी सा करियो रसूल जे सुन्नत सा जी रसूल चवे थी करियो।